भारत ऐं सिंध जे साहित्यकारनि अदीबनि जूं गॾिजाणियूं वक़्त वक़्त ते थींदियूं रहंदियूं आहिनि। हिकु अहिड़ी यादि सिंध जे लेखक अमर जलील साहब सां अहमदाबाद शहर जी अॼु पुराणी तस्वीर हथ लॻी सो शेयर करे रहियो आहियां। उमेद आहे जल्द ॿीहर ॿिन्ही मुल्कनि जा अदीब पाण में गॾजंदा, गॾिजाणियूं थींदियूं, मेला लॻंदा ऐं हिक ॿिए जो हाल अहिवाल ॿुधाईंदासीं। सिंध जी धरती अॼु असां सभिनी खे यादगिरियुनि में शामिल आहे। असांजे वॾनि जेके लाड़काणे मां आया, उतां जी हिकु कल्चर खे पूरी ज़िंदगीअ में आत्मसात करे असांखे बि के मोती उन खजाने मां कढी ॾिना। उहा विरासत क़ाइमु दाइमु रहंदी।